चीलीहार टाउन कमेटी हुजण बावजूद सेहत जूं सहूलतूं अणपूरियूं। शहर समेत आसपास के ॻोठनि जो अवाम मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻो। ख़बर मूजिब चीलीहार में मौजूद सरकारी अस्पताल के रूरल हेल्थ सेंटर जो दर्जो त ॾिनो वियो आहे, पर बजट ऐं अमलो अञा ताईं न ॾिना विया आहिनि। हिन वक़्तु रुगो शहर जी आबादी 30,000 खां वधीक आहे, पर अस्पताल में अमलो रुगो बुनियादी सिहत मर्कज़ वारो कमु करे रहियो आहे। कुझु पटेवाला ऐं चौकीदार इज़ाफ़ी मुक़रर कया विया आहिनि, पर अञा ताईं रूरल हेल्थ सेंटर में स्पेशलिस्ट डॉक्टर्स तोड़े आम मेडिकल ऑफिसर्स समेत टेक्निकल अमले जी खोट बरक़रार आहे। उन करे अस्पताल मंझंदि खां पोइ बंदि थी वेंदी आहे। तंहिं करे शहरवासियुनि समेत पसगरदाई जी अवाम खे टैक्सियुनि जा ॻरा भाड़ा भरे सिविल अस्पताल मिठी वञणो पवंदो आहे। शहरवासियुनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त रूरल हेल्थ सेंटर में डॉक्टर्स समेत पैरामेडिकल अमलो ऐं बजट जल्द ॾिना वञनि, जीअं अवाम खे तकिड़ो रिलीफ मिली सघे।